तलहार शहर में तरक्याती कम जारी आहिनि। बराबरी जी बुनियाद ते शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कम हलनि पिया। असांजे वालिद मरहूम अॻूणे तिलके नाज़िम सरदार अब्दुल्कादर जमाली बि इन शहर जी वॾी ख़िदमत कई आहे। मुंहिंजो बि अज़म मुंहिंजे वालिद जो अज़म आहे। पीपल्स पार्टी जो मंशूर अवाम जी ख़िदमत करण आहे। नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हुकम आहे। पीपल्स पार्टी जो पाड़ू अवाम में आहिनि। अवाम जी ख़िदमत ऐं इबादत आहे। सरदार मीर अब्दुल अज़ीज़ जमाली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में NIT ज़रिए तरक्याती कम हलनि पिया। शहर खे ख़ूबसूरत बणाईंदासीं, तरजीह बुनियाद ते कमु कंदासीं। शहर जे सभिनी चूंडियल काउंसलर्स खे बराबरी जे बुनियाद ते कमु ॾिना आहिनि। मुंहिंजी कोशिशि आहे शहर जे समूरे वार्डनि में पीअण जे साफ़ पाणी जा फिल्टर प्लांट लॻाईंदासीं। असांजो अज़म आहे शहरवासियुनि जी ख़िदमत करणु। उन मौक़े ते वार्ड नंबर 11 जे काउंसलर रफ़ीक समूह मुख़्तलिफ़ बिरादरियुनि वार्ड में हलंदड़ तरक्याती कम लाइ चेयरमैन सरदार मीर अब्दुल अज़ीज़ जमाली जो शुक्रियो अदा कयो। रिपोर्ट अब्दुर्रहमान समूह लाड़वाइस न्यूज़ तलहार। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ फॉलो करियो लाड़वाइस न्यूज़।